अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए HRJDO न्यूज़ ऐं यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। अब्दुल्ला रिंद जी काज़ी मदबर सां ॻोठ अब्दुल मालिक राहो जे रहवासियुनि महबूब खोसो, मोहम्मद यूनुस खोसो, कामरेड अलाइतो खोसो, मुमताज़ कुर्बान शौकत खोसो ऐं ॿियनि तहलका प्रेस क्लब अॻियां ॻोठ जे बासनि माण्हुनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज कयो ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दाईंदे चयो त ॻोठ जे राहू बिरादरी जे बाअसरनि लियाकत राहू, शौकत राहू, दमसाज़ अब्बास राहू ऐं ॿियनि असांखे ॻोठ मां लॾाए घरनि ते कब्ज़ो करणु चाहींदा। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त असां पंहिंजे प्लाट ते कम शुरू कयो त राहू बिरादरी जे बासरनि पुलिस घुराए कम बंदि कराए छॾियो आहे ऐं प्लाट ते पुलिस जे मदद सां कब्ज़ो करणु चाहींदा। असां प्लाट मरूम रहीस हाजी नवाज़ उन्नड़ खां ख़रीद कयो हो, जंहिंजी लिखत असां वटि पिणु मौजूदु आहे। हिननि चयो त ॻोठ जा बासर माण्हू कब्ज़ा खोर आहिनि जेके ग़रीब मिसकीन माण्हुनि जे घरनि ऐं ख़रीद कयल प्लाटनि ते कब्ज़ा कंदा रहनि था। हिननि चयो त ॻोठ जे बासरनि ॻोठ भरिसां कब्रिस्तान ज़मीन ते पिणु कब्ज़ो कयो हो। हिननि चयो त क़ाज़ी मथाणी ते असां ख़िलाफ़ कूड़ा मन घड़त केस दाख़िल कया पिया वञनि। हिननि वज़ीर आला सिंध IG सिंध पुलिस SSP नवाब शाह खां मुतालबो कयो ॻोठ जे बासर माण्हू ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।